इन दौर में केर का जो दोस्त का है। तू तो मुझे दोस्त नहीं, सब मतलबी हैं, मुनाफिक हैं। जानो जी मोहब्बत बारूद पर जी जगड़े जानो जो सीनो चीरे मार मिट्टी तुझे होशे जी सेज। ઢોરી છે આવું થી આવ્યો
अल्हम्दुलिल्लाह बाबा तो आती है अल्लाह शुक्र गांव तालियो बाबा मुझे जी साईं के मिठाइयों के तुझे के धमाल के ताम के खाता के पिता है बाबा साईं मां खास तौर ते ने डेरे सला गड्ढा तैयार करायो मुझे मतलब साईं कुकर तैयार कराया वञा थो तान सुजान तो शागले बाबा साईं सालनि खां पोइ आयो आहियां ऐं ॻोठ में ॼण कसियो थियो हुजे बाबा तू कीअं महसूस कयो तुंहिंजे बाबा तुंहिंजे लाइ कुझु न कयो अरे बाबा तू आयो आहीं ये ना मुलाकात बाबा जानू तू तोखे केतिरा भेरा चयो आहे त मुंहिंजी राह में रुकावट न थींदो कर पोइ बि बार बार तुझे रस्ते ते मां हलियो थो आहियां ईअं न ख़बर थी छो सिर्फ़ इन जे करे जो मां तोसां मोहब्बत थो कयां मोहब्बत ऐं तूं बि मूंसां मोहब्बत कर मोहब्बत प्यार जानू पंहिंजे हथनि ते ज़ोर जी मेहंदी न लॻाए ज़बरदस्ती लॻल मेहंदी जो रंग न सिर्फ़ ॻाढ़ो हूंदो आहे बल्कि कंहिंजे अरमाननि जो रतु हूंदो आहे नूरी ॾिस नूरी जानू जे सब्र खे वधीक न आज़माए जानूअ जे मोहब्बत खे प्यार भरी मोट ॾे जेकॾहिं तूं जानूअ खे जवाब ॾिनो जानूअ जी मोहब्बत नफ़रत में बदिलजी वई ऐं जानूअ जी मोहब्बत बारूद पड़जी जेकॾहिं जानूअ जो सीनो चीरे ॿाहिरि निकिती तुंहिंजे होशनि जी सेज बर्बादी जी सेज पड़जी सघे थी पंहिंजे प्यार जी ख़ातिर जेकॾहिं नूरी खे मौत जी सेज ते सुम्हणो पियो न त नूरी ज़रूर सुम्हंदी कर नखरा नूरी भली माना कर ये माना ऐं नखरा महबूबन खे सुहन था पर नूरी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ तोखे हिकु ॾींहुं हर हाल में जानूअ जे सेज ते कुंवार जे रूप में वेहणो आहे हर हाल में अल्लाह जानू केॾो न संग दिल आई पर ख़ैर तोखे हिक न हिक ॾींहुं शबाना जी दरगाह में अचणो ई पवंदो कन्न खोले ॿुधो होतार शहबाज खान जो पुट यानी नंढो रईस घणे अरसे खां पोइ हिते ॻोठ पहुतो आहे हुन जे अचण जी ख़ुशीअ में
ॻोठ में जशन जो बंदोबस्त कयो वियो आहे जेको बि नौजवान इन मुक़ाबले में हिसो वठंदो उनखे इनाम ॾिनो वेंदो पर ॻाल्हि ॿुधो अधु मुंहिंजो हूंदो हा चङो हाणे ऐलान पूरो थियो छा था ॾिसो हलो हलो असां ॼाओ न भंभोर खे वाह हलो हलो हले अज़ोल हलो वञो अज़ोल सरदार छा ॻाल्हि आहे जी तव्हां सफ़ा मायूस पिया लॻो गुलू गुलू अॼु विछड़ियल रिश्तनि जी यादि सताए पई अॼु दोस्त बि यादि था अचनि त दुश्मन बि दुश्मन हा गुलू गुलू जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि न त बाबा मूंखे कुल्ले ते खणी ऐं हिकु ॾींहुं सर्फ निकतो आड़िस के कम जो ही कोने को कपड़ा धो तो झग करे ही कोन तो
भई थान जो साबुण जेको आ उहो वट तभी थान साफ़ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे ऐं बाथरूम जो जेको न छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन हा। उहो सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ जे तरफ़ रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी था ॿुधायां अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां वठण लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोमारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 313856262 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा त सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी ॻोठ जी छोकिरी आहे तूं ॻोठ जो चङो मुड़ुसु आहीं तोखे इहा हिमत कीअं थी जो तूं हिन छोकिरीअ जी इज़त खे तकी शाबाश बास शहबाज खान ईअं हरगिज़ न तुंहिंजो जेकॾहिं तूं हिन जे हथ वधायो त मां तोखे हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾींदो चङो आम तोखे ॾिसी रहियुसि हल छो
नथो थी सघे हीउ नथो थी सघे ॿुधायो चवंदो था तव्हां चुप छो आहियो ॿुधायो चवंदो था चुप आहियो जुबाना ये सब कर क्या करो अदा सावण सबर कर जुबाना मुझे साली मरी गई जुबाना अदा सावण ही एक निशानी बची आ जेके मूं पंहिंजे हाउ सां लातो आहे पर जुबाना तुझे तो बुधाए करे पानी मुझे घर के अदा सावण कुछ देर पहिरीं वॾेरे शहबाज खान जा माण्हू मुंहिंजे घर वटां गुज़रिया हुया ऐं मूंखे लॻे थो त इहा बाहि वॾेरे शहबाज खान लॻ रही आहे शहबाज खान तो मुझे गुलशन के साड़ियो है तो मुझे गुलशन के साड़ियो है मां तुझो पैर साड़े चली तो तुझो पैर साड़े चली तो तुझो पैर साड़े चली तो चुबन मुझे नंढी पार पते हमारा वापस मोटी अचान राजा इनके पैसे सीधे सा लगाए रखिजे जन्नत जड़े घर के पाए पढ़ाए तो संग गरीब को मां तो अच्छा नचर करे छरिंदो ए बनण चला चाल थीवन बच्चा तू एक पागल जो पुटा जो के जानवर का जो बरात वठो पवंदो याद रखिजे तो के बरात वठो पवंदो ना नशर करे उन ॾींहं खां वठी अॼु ताईं मुंहिंजो भाउ मूंखां विछड़ियल आहे
सरदार तव्हांजे लाइ सुठी ख़बर आंदी अथमि शहबाज़ ख़ान जो पुटु विलायत खां ॻोठ वापसि अची चुको आहे शहबाज़ खान खे न्यापो मोकिलियो पंहिंजे पुट जे कफ़न दफ़न जो बंदोबस्त करे हाणे वक़्तु अची वियो आहे शहबाज़ खान खां फलाद वठण जो शहबाज़ जे ख़ानदान जी बूटी बूटीअ खे कुतनि खे खाराइणो आहे अचो
दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थी वेंदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां ई ॾंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल बि ॾंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 लॻे थो त तूं जानूअ जी पसंदि आहे ख़ैर जानूअ खे तव्हां पोइ ॾिसंदुसि पहिरियां तोखे त ॾिसी वठां
किथे रहंदुसि किथे रहंदुसि जानू माण्हू मोहबत जे सहारे जीअंदा आहिनि पर मां तुंहिंजी नफ़रत जे सहारे जीअंदमि तुंहिंजी नफ़रत जे सहारे खबर है कि मुझे राह सिर्फ पूरी रोक सके सारंग तू एॾो मगरूर छो थी वियो आहीं मां तुंहिंजे लाइ इंतज़ारु कंदी वतां ऐं तूं अड़े चरी सारंग जा तोसां नीह जा नाता आहिनि तुंहिंजो प्यार ऐं जानू जी यारी जो सहारो न हुजे हा त सारंग कॾहिं को मरी न सारंग ईअं न चओ मरनि तुंहिंजा दुश्मन नूरी जी दुआऊं हमेशह तोसां गॾु आहिनि पर सारंग मूंखे भउ आहे त किथे माण्हू असांजे प्यार खे नज़रे न विझनि नूरी असांजो प्यार सचो आहे असांजी इश्क जी बेड़ी लुॾंदी ज़रूर पर बुॾंदी कान सारंग तूं जानू सां मिलण छॾे ॾे ही तू छा पई चई नूरी मां दुनिया जी हर शइ छॾे सघां थो पर जानू जी यारी नथो छॾे सघां चरिया कावड़जी वई मूं त सिर्फ़ु तोखे आज़मायो पियो नूरी हिन महिल किथां पई अची बाबा मां शबाना सां मिलण वई हुयमि ॾिस धीअ तूं बची जवान थी आई ऐं तुंहिंजो एतिरो वक़्तु घर खां ॿाहिरि सुठो कोन थो लॻे बाबा मां तव्हांजी धीउ आहियां तव्हांजी इज़त मूंखे मुंहिंजी जान खां बि वधीक आहे मां मरणु पसंदि कंदसि लेकिन तव्हांजी इज़त ते आंच बि कोन आणींदसि ख़ुदा तोखे ख़ुशि रखे पुटु मुंहिंजी तोखे इहा ई दुआ आहे त अल्लाह पाक तोखे पंहिंजे अमान में रखे ख़ुशि हुजी चङो तूं हाणे वञ ऐं वञी आराम कर ऐं ॿीहर ईअं देर ताईं ॿाहिरि न रहंदी कर ऐं तुंहिंजे लाइ ॾाढो परेशान हूंदो आहियां ॿुधई पुटु हा 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 वञ शबाना अची वे छा थी वे सारंग तुंहिंजो भाउ आहे भेण भाउ जो रिश्तो अजीब हूंदो आहे कॾहिं अदा सारंग खे सारंग करे न सघे मां खुशनसीब आहियां छो त सारंग जहिड़ो भाउ अलाह साईं मूंखे ॾिनो शबाना इंशाअल्लाह मां पंहिंजी भेण जी शादी पंहिंजे हथनि सां कराईंदुसि मुंहिंजे अॻियां रोइजा न त मां तोखे वञणु कोन ॾींदुसि पुट कीअं परायो धण हूंदियूं हिकु न हिकु ॾींहुं उन्हनि खे पाण छॾणा पवंदा चाचा तव्हां आदि लाइ छा सोचियो आहे पुट छायो आहे त हिन हाव जो पुत्र कढी कंहिंखे ॾियां बस अदा हाणे तव्हांखे बुख बि लॻी हूंदी हाणे मां तव्हांजे लाइ गरमा गरम पानी थी इन ॻाल्हि त ॿुधायो आहे त हाव जो पुत्र कंहिंखे ॾियां ॿियो बि मुंहिंजो अथव मुंहिंजो मतिलबु हितां आहे बाबे जो आहे
बेकदरा कदर कयाली को बेकदरा कदर कयाली को खबरों साजन सुझेलू खबरों साजन सुझेलू मुझे मुझे बेकदरा कदर कयाली को बेकदरा खबरदार न ढोरे साहिबा जल्दी चां खड़ी छे नी न खबर के पा जल्दी जल्दी अरे चां जी छरा चंद्रा हम मुझे दुश्मन है दुश्मन क्या समझे जाना पड़ रहा है साहब सारंग पुत्र जी चाचा पंहिंजे पाणी जो वारो आहे जी चाचा मां ओॾे हलां थो तूं पुत्र जानू जो ख्यालु रखिजां चाचा मां बि तव्हां सां गॾु पाणी जे वारे ते हलां जीअं पुत्र तुंहिंजी मर्ज़ी मासी ऐं शबाना आहिनि न जानू जो ख्यालु रखण लाइ ठीकु आहे पुत्र पोइ तव्हां बि हलो धीअ शबाना मां त जानू जो ख्यालु रख मां अंदर ते वञा हा हा जानू जानू तो ठीक है शबना शबना मुंह तो के कितना दफा मना कया तू मुझे सबो नहीं दी कर मुझे सबो जानू मां छा कया मां पंहिंजे दिल से त मजबूर आया मां तो के ना हालात में नथी ॾिसी सघां किॾां थो वञे वाह पाची नूरी ॾांहुं वञी रहियो आहियां पाची नूरी ॾांहुं नूरी 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 दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे नूरीअ तुंहिंजो हू तो को नफ़रत थी करे नूरीअ जी नफ़रत में सिर अखियुनि ते शबना मूंखे तोसां नफ़रत आहे तोसां मूंखे नफ़रत आहे जानू
मूं तोसां मोहबत कई आहे ऐं जेकॾहिं तूं मूंखे न मिलंदे न त मां मरी वेंदसि। पर जेकॾहिं नूरी मूंखे न मिली त मां मरी वेंदुसि, समझी? हाँ वञ बेवफा वञ। मां खुदा खां इहा दुआ थी घुरां त तोखे पंहिंजी मंज़िल कॾहिं बि न मिले, कॾहिं बि तोखे पंहिंजी मंज़िल न मिले जीअं मां थी तड़पां। ईअं मुंहिंजो लाइ सही कंदो तूं बि तड़पंदे। ईअं लाइ सही कंदो तूं नूरीअ जे पाछे लाइ बि सिकंदे, तूं नूरीअ जे पाछे लाइ बि सिकंदे, तूं नूरीअ जे पाछे लाइ बि सिकंदे। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। होश कयो भोतार साईं। अॼु ई तो होश आयो आहे मुंहिंजी। असांजी ॻोठ में अहिड़ा मोती दाणा। भोतार साईं इहो दाणो ॾाढो महांगो अथव। इन्हीअ छोरी राजन जा मथा फेराए छॾिया आहिनि। मथो त मुंहिंजो फेराए छॾियो अथसि। कुझु पाए मुंशी, इन हरणी खे मुंहिंजी राणी बनाइण जी कोशिशि कर। असीं हर क़ीमत ते इन मोती दाणे खे हासिल करण लाइ तयार आहियूं।
तव्हीं को फिकर न कयो रईस, पैसा फेंक तमाशा देख। छा मतलब? मतलब होतार साईं, इहा नूरी पाण वारे फज़लूअ जी धी अथव। फज़लू लालची क़िस्म जो माण्हू अथव। ते नोट ॾेखारियोसि, सम्झो त नूरी तव्हांजे अॻियां हूंदी। वाह जी ॻाल्हि कई थी मुंशी, वाह जी ॻाल्हि कई थी। तूं अॼु फज़लू सां राब्तो कर। मुंशी, असीं निराणी खां सवाइ रही न सघंदासीं। फज़ल उर्फ फज़ल मोहम्मद हाय, एमे ॿाहिरि निकर, अॼु तोसां घटि कान थींदी। अड़े ॿुधी कोन थो, ॼाण भफोर खे पा। ये मुंशी कैसे बंभो लगे पाया ही? खैर ताहे इन कुम्मल होता आयो ही। अरे काल ॿुध, खाई भोतार जो सॾराई वरी टिलू मल माणे जो। अरे इहो बि कोन साफ़ आहे। खैर छॾे न निकाल खे, हल मूंसां तो करे घुरायो आहे। पर तो कयो बुधायो कैदाऊं कहीं बे जो तो खा। आऊं त रही सजो नौकर। हां नौकर रही सजो। अरे चंद्रा ने भागा भाग था खुल नहीं भाग। मारो रईस तो ते घणो मेहरबान थियो आहे। हां यो भला छला बुधाए ते सही। अरे चंद्रा तू रईस वट हलंदे न, तोखे सॼी ख़बर पइजी वेंदी। एकदम माला माल थी वेंदे तेरा माला माल। हां जल्दी हल मूंसां गॾु हल। मुंशी तू हल आऊं अचां थो। तू हल। हां आऊं तू हली पंहिंजे भंभोर खे बाहि ॾे, आऊं कपिड़ा मटे अचां थो। हल हल जल्दी अचिजांइ, न हल त तोखे ख़बर आहे त आऊं भंभोर खे बाहि कीअं ॾींदो आहियां। तूं हाणे जल्दी कोन थी पए किथां किथां जो अचे। अदी शबाना, तुंहिंजो मथो फिरियो आहे छा? तूं असांजे घर छो अचणु छॾे ॾिनो आहे? न दी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। असल में सॼो ॾींहुं कम कार मां फुर्सत ई नथी मिले न। फुर्सत जी धीअ, जेकॾहिं तूं सुभाणे घर न आई आहे न, पोइ मां तोसां कॾहिं न ॻाल्हाईंदमि। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। तूं नाराज़ न थी, मां सुभाणे ज़रूरु ईंदसि। ठीकु आहे। ठीकु आहे, तूं वेह, मां तुंहिंजे लाइ चांहि थी ठाहियां। कहिड़ा हाल नूरी? तूं ख़ुशि त आई न? ख़ुशियूं वरी कहिड़ियूं? तूं रुगो वात बंदि करे वे, पोइ भले मूंखे को ॿियो वठी वञे। ही तूं छा पई चई? चरी थी ईअं चए। तूं सारंग जो प्यार आहीं। सारंग जो प्यार मूंखां मौत बि नथी खसे। पोइ तूं चई छो नथो चाचा जुम्मन खे त हू बाबा खां मुंहिंजो संग घुरे? तूं को बि फिकर न कर नूरी। मां चाचा जुम्मन खे चवंदुसि ॾींहं ॿिनि में तुंहिंजा संग मूं लाइ घुरे। मुंशी, ॿुधो कोन अथई त जॾहिं खां अखि लॻी तोसां तॾहिं खां अखि लॻी न आहे। जॾहिं खां नी छोरी खे मूं ॾिठो आहे त मुंहिंजूं निंडूं आराम बदलू छा चयो? भोतार साईं अचण जो चयो हई, अञा ताईं अलाए छो न आयो आहे। भोतार साईं अचे थो कुराड़ो कुकड़ चओ त ओॾी काके सम कुहांस। तूं पक बंदि कर। सलाम भोतार साईं। वालेकुम सलाम। बदलू बाबा भी हलो क्या हुन भंभोर के पास हलो। खाई खाई सुजी क्या हुकुम बाबा साईं।
फजलू इन हवेली खे चङी तरह चिताए त हिन हवेली में कहिड़ी शइ जी कमी आहे ॿुधाए त उहा कमी कीअं पूरी कयां। बहुत सारा साईं मूं तव्हांजो मतिलब न सम्झो तव्हां चवण छा था चाहियो। फजलू मां हाणे हिन छीदाड़ी में अची शौक़ कयो आहे त शादी कयां। शादी बाबा साईं इहा त ख़ुशी जी ख़बर आहे पर मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे ऐं अलाए छा थो करे सघां। फजलू तूं असां लाइ कुझु नथो करे सघीं तुंहिंजे लाइ असीं सभु कुझु करे सघूं था। फजलू मां फजलुद्दीन बनाए सघूं था हिकु झूपड़ी मां कढी महल में विहारे सघूं था। फजलू हिकु हारी मां असीं तोखे ज़मींदार बनाए सघूं था मतिलब सभु कुझु करे सघूं था कुझु नथो करे सघीं कुझु बि न ऐं बदिले में तोखां तुंहिंजी न्याणी जो संग थो करां। गुरुद्वारा साईं इहो 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 अभी छा पिया चओ। फजलू आउं नथो चाहियां त तुंहिंजी ग़रीबी ऊंधाई में धिका खाए। अरे फजलू मत छो मुधी अथई चरिया जल्दी जल्दी हा कर मता भोतार जी नियत न फिरी वञे। फजलू तूं छा पियो सोची तोखे आउं पंहिंजी मिल्कियत में भाङे भाईवार करे सघां थो जवाब दे हा थो करी या न। बाबा साईं मुंहिंजी कहिड़ी मजाल आहे जो आउं तव्हां सां इनकार कयां पर मूंखे कुझु वक़्तु सोचण लाइ घुरिजे। ठीकु आहे तूं भले सोच ॿुधाए त आउं ॼञ कॾहिं वठी अचां। बाबा साईं बिल्कुलु ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि। वाह भोतार वाह लेकिन हा न करे हा न असां तो भंफड़ के बाहर ॾेई छॾिया असां। नूरी ओ नूरी नूरी अदी शबाना तू जे न अची आ न त ख़बर पवंदी। ख़ुश आहे नूरी? खुश आहे मासी चाचा खुश आहियो वे चाचा वे शबी मासी छा हाल आहे। हा दी मां ख़ुशि आहियां पर इहो ॿुधाए पिणे नज़र कोन थो अचे। मासी बाबा के वडेरे घुरायो आहे कोई कम हुयुसि बस त मां वियो त हू थोड़ी देर में अचे थो। शबाना तू ॾे हाल अहवाल तू छो अहिड़ा हाल कया आहिनि पंहिंजा। छॾ मुंहिंजे हालनि खे ख़बर अथई असां हिते छाजे लाइ आया आहियूं। छो अति सारंग जो संग खणी आयो तुंहिंजे लाइ। बेशरम शर्माए वई शर्माए न ओए चाचू बि अची वियो। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वॾा फज़ल वालेकुम सलाम। खुश चाक चङो भलो वे 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 बाबा वे बाबा खुश आहियो चाक बेटा खुश आहीं। हाँ खुश शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाँ खुशी ठीक ठाक अल्लाह जा खुश करम एहसान मालिक जा करम ॿियो सभु ख़ैर अदा। हाँ ठीक ठाक खुश अल्लाह जा करम एहसान। दिए शबाना तूं त खुश आहीं न पुट। हाँ चाचा मां ठीकु आहियां। चाचा तव्हां वेही कचारी कयो मां नूरीअ ॾे थी वञां। हा पुट तूं भले वञ। अदा फज़लू मां अॼु हिकु सुवाल खणी आयो आहियां। हा हा दा जुमन हुकुम कर तोखे छा घुर्जे। मूंखे सारंग पुट लाइ धी नूरीअ जो संग घुर्जे। थिए नूरीअ जो संग इहो तूं छा पियो चईं। मां सही पियो चवां। अदा जुमन तूं जी आहीं भली आहीं पर अदा मूं धीअ नूरीअ जो संग ॾेई छॾियो आहे तूं अचण में ॾाढी देरि कई। ॾेई छॾियो आहे पर कंहिंखे ॾिनो आहे। वॾेरे शहबाज़ ख़ान ई शबाना अच त हलूं।
बाबा वाह छा तो वर पसंद कयो अथव पंहिंजी नूरी जे लाइ पर इहो त ॿुधायो दिल खे कुंवार ठाहिण जे लाइ अहिड़ो वॻो ॾिबो आहे या कफन। नूरी नूरी चरी नथी पंहिंजे वक़्त खे न ठुकराए। मां लानत थी विझां अहिड़े वक़्त ते जेको मूंखां मुंहिंजो प्यार थो कसे। नूरी बेहया बेशरम इहो तूं छा पई चई? बाबा मां सच थी चवां मूं सारंग सां प्यार कयो आहे ऐं मूं हुनखे ई पंहिंजो घोट थी सम्झां। तुंहिंजी इहा जुरत बाबा तव्हां बेशक मूंखे मारे छॾियो ने पूरे मुंहिंजो साह कढी छॾियो पर पोइ बि मुंहिंजी रग रग मां सिर्फ़ सारंग ऐं सारंग ई ईंदो। सारंग सारंग Yeah.